ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 40 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जे चित्रभुजी रूप जो दर्शन अक्रूर जी जमुना जल में करे उन्हनि जी स्तुति करण लॻो ऐं ॾाढे ही प्रेम सां उन्हनि जे सभिनी अवतारनि जा नाला वठी उन्हनि खे पिणु नमस्कार करण लॻो, जिन में श्री अक्रूर जी महाराज चवनि था त बलभद्र, नरदेव ऐं प्रद्युम्न वग़ैरह सभु तुंहिंजा ही रूप आहिनि। ते राजा परीक्षित सवाल कयो त प्रद्युम्न ऐं नरदेव वग़ैरह त अञा पैदा ही न थिया आहिनि, त उन्हनि जो हाल अक्रूर जीअ खे कीअं मालूम थियो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 40 अध्याय जे ॿिए भाग में राजा परीक्षित जे इन सवाल जो जवाब श्री सुखदेव जी महाराज जे मुखां ॿुधूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, उद्धव ऐं अक्रूर श्री कृष्ण जे भक्तनि मां आहिनि ऐं उन्हनि टिनी वक्तनि जो हाल ॼातो थिए। जीअं नारद मुनीअ खे टिनी वक्तनि यानी गुज़रियल हलंदड़ ऐं ईंदड़ जो हाल मालूम रहे थो, तीअं हरि भक्त बि टिनी वक्तनि जो हाल ॼाणनि था। वरी अक्रूर जी चयो, तव्हां ॿुधा अवतार वठी दैतनि खे यज्ञ करण खां मना कंदा ऐं कलयुग जे पछाड़ीअ में कलंकी अवतार धारे नई तरह सतयुग जो धर्म जारी कंदा ऐं के आदमी तव्हां जे तप ऐं ध्यान करण सां भवसागर पार लंघे वेंदा। कंहिंखे तव्हां संसारी माया ॼार में फासाए उन जो तमाशो अहिड़ी तरह ॾिसो था जीअं को आदमी पंहिंजी शक्ल आईने में ॾिसे। तव्हांजी कृपा खां सवाइ हिन संसारी माया ॼार मां छुटणु ॾाढो कठिन आहे। तव्हांजी पूजा केतिरनि क़िस्मनि सां थिए थी। के माण्हू तव्हांजी मूर्त ठाहे पूॼीनि था, किन खे तव्हांजे रूप ऐं चरणनि जो ध्यानु हृदय में रहे थो। के तव्हांजे नाले ते यज्ञ ऐं होम कनि था, पर ज्ञानी आदमी तव्हांखे सभिनी जीवन में हिकिड़ो ई रूप ॾिसनि था ऐं के आदमी अलॻि थी जंगल में तव्हांजो तप ऐं ध्यानु कनि था। के गृहस्थी थी रहण ते बि मन सां सुमरण ऐं ध्यानु रखी भवसागर मां पार लंघे वञनि था। के माण्हू तव्हां खां सवाइ ॿिए देवता सां प्रीत न रखी बार बार तव्हांखे ई दंडवत करे संसारी वहिंवार सपने वांगुरु सम्झनि था। तव्हांजी पूजा सुमरण ऐं गुणनि जो वर्णन वॾा वॾा रखेश्वर, जोगेश्वर, ज्ञानी शीश जी, गणेश जी, महेश जी, शारदा नथा करे सघनि। त मूं अज्ञानीअ खे अहिड़ी कहिड़ी ताक़त आहे जो तव्हांजी महिमा जो वर्णन करे सघां। तव्हांजो नालो दीन दयाल आहे, तंहिं करे मूंखे दीन ऐं पंहिंजो दास ॼाणी अज्ञान ऐं अभिमान जी गंढ जा मुंहिंजे हृदय में आहे, तंहिंखे ज्ञान रूपी आग सां जलायो।
मूंखे 8 ई पहेर पंहिंजे चरणनि वटि रखी अहिड़ो ज्ञान उपदेश करियो जंहिंमें तव्हांखे पंहिंजो पैदा कंदड़ ॼाणी तव्हांजी शेवा ऐं कथा में राति ॾींहुं लॻो रहां। मां तव्हांजे शरण में आयो आहियां, तव्हां मुंहिंजी रखिया करियो। सभई चयो जय सिया राम। अध्याय 40 संपूर्ण थियो। अध्याय 41 श्याम ऐं बलराम जो मथुरा में पहुचण। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं श्री कृष्ण इहा सारी स्तुति जमुना जल में अक्रूर जी ॿुधी चित्रभुजी रूप पंहिंजो देवताउनि समेत अंतर ध्यान कयो, तॾहिं अक्रूर अजब में पइजी पाणीअ खां ॿाहिरि अची श्याम ऐं बलराम खे रथ ते वेठो ॾिसी डिॼंदो ऐं ॾकंदो उन्हनि वटि आयो। हिन जो ही हाल ॾिसी श्री कृष्ण पुछियो, हे काका, तव्हां हिन वक़्तु डिॼो छो पिया? सनानु करण वक़्तु मथो पाणीअ खां ॿाहिरि कढी असां ॾांहुं छो पए ॾिठव ऐं हलण जी चिंता विसारे एतिरी देरि ताईं किथे गुम थी विया? तव्हां जमुना जल में को अजब त न ॾिठो हो। प्यारा भक्तऊं, ही ॻाल्हि ॿुधी अक्रूर हथ जोड़े चयो, हे लक्ष्मीनाथ अंतर्यामी, सॼी महिमा करे पोइ पुछो था त को अजब त न थियो आहे। हे दीनानाथ अंतर्यामी, जेका महिमा मूं अव्हां जी पाणीअ में ॾिठी सा बयान करे नथो सघां। तव्हां ॼाणी ॼाणण हार आहियो, सभु कुझु ॼाणंदे बि मूंखां पुछी रहिया आहियो। मां तव्हांजी लीला जो कहिड़ो वर्णन करियां? सभई चयो जय श्री हरि। श्रीमद्भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।